पी 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 खड़ू 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 तो साइकड़ी गाल करणी आ बुधंदी है खुश थींदी है एड़ी केड़ी गाल आहे गामू जल्दी बुधा मुखे देर थी थे मु इयो जो को आहे न अम्मा जा जेवर चोरी करे आयो ए बस ही छा गामू मोआ तू पंहिंजे घर में चोरी कई आ चुप चुप तू तो खुश थी न सब गए मैं तुझे ला दान तुझे ला खुश थी चिमरी मुंजे ले तुझो दिमाग तो ठीक है न यूब कीमती शयूं अम्मा जी सदुक मां चोरी करे दी दोसा है तू रुगो बस मारू गो गालत में छो दी तू रुगो मुसा शादी जो वायदो कर हाय वरी या पट्टी तो के पढ़ाईया शर्म न तो अची गाल कदे जेवर थोड़ा अला पैसा जी द खणी चा माजा खबरदार जो हिकड़ो लफ्ज भी जुबान ते आंदे मामा सी फापल के बुधाई दी साईं अरे छोरा छो रस्तो रोके वेठो ही छोकरी जो चाचा शामराद असा पाण में राज न्याज़ जी गालियूं ता कयूं तू जी पांजो कम कर चाचा शामुराद ही कमीनो पंजे घरा जेवर चोरी करे आयो है आई मुखे चए तो इने जेवरन जे बदले तू मुसा शादी कर जेको वण खरियल होजे उन जो मेवो मिठो किथा थींदो फापल धूतीअ जो रत रंग त ॾेखारींदो न अम्मा अम्मा के उठाया हेलो ता छा मतलब खान बहादुर असा के हाफ फ्राई करना जो सूबेदार के हुक्म ॾिनो हूंदो न त तू सोच सूबेदार शेरोज खान जे चवण ते खान बहादुर जो हुक्म कीअं न मञींदो हाँ तू सही तो चई रखो सूबेदार में एतिरो दम किथे आहे अॼु असांखे हिन इलाइक़े में सरहदे घणा ॾींहं थिया हेॾी ख्वारी थियण खां पोइ असांजा घर भाती बि हथ कढी विया असां मां ऐं जंहिं शेरोज खान जे करे हेॾो मुआसी असांजो कुल एकादी बि न थियो मूं शेरोज खान ॾे अहिड़ो तंजापो कयो आहे जेकर न थोरी बि गैरत हूंदसि असांजी वार ज़रूरु कढो न त पोइ मिर्च लॻण ते सूबेदार साहब निजापो कंदो के पोइ सुबह तक कलम हाणी असांखे जेल भेड़ो करे तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी आहे पिंजरो खुलण वारो आहे तव्हां बसि परन खोलण जी तयारी कयो वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।